अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं कलसुम किचन में तव्हां सां गॾु आहियां। मां तव्हांखे सिंपल कोफ्ता ठाहिण सेखारे रही आहियां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। हीअ आहे कीमो 1 किलो आहे, थूम अदरक, कारा मिर्च, हिकिड़ो अंडो, ज़ीरो ऐं सुका धाणा भुॻल, या बसर पीठल, दही ऐं हीअ बसर दाग जे लाइ, सावा मिर्च एंड में पवण लाइ सावा धाणा। मां हिन में मसाला बाक़ी जेके आहिनि उहे विझंदी वेंदसि, तव्हां ॾिसिजो ज़रूरु। हीअ आहे दही मलाई वारी वरिती आहे। मलाई वारी दही मां क्रीमी ज़ाइको ईंदो आहे। सावा धाणा बिल्कुलु सुहिणा, हिन में ॾंडियूं न आहिनि, सिर्फ़ु पता आहिनि। ऐं इहा आहिनि बसर कुटियल, अदरक, तक़रीबन 2 खाइण जा चमचा कारा मिर्च, हल्दी हेड 1/2 चमचो, ॻरी न विझो, ॻरी विझण सां कड़ाहण पैदा थींदी आहे भाॼियुनि में। लूणु तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ घटि या वधाए सघो था। ॻाढ़ा मिर्च पीठल पाउडर तक़रीबन 2 चमचा। अंडो हूअं त हिन में माण्हू विझंदा आहिनि डबल रोटीअ जो चूरो, ऐं जेको आहे कारनि चणनि जो पाउडर, बेसण, अलाए छा छा, खसखस, पर मां हिन में कुझु बि न, सिंपल आहिनि सिर्फ़ु इहे शयूं आहिनि। पंहिंजे घरेलू का बि ॿाहिरां जी चीज़ कोन्हे। हिन में चङी तरह सां हिनखे मिक्स कयो ऐं पोइ हथ जे ज़ोर सां दॿाए कोफ्ता गोल गोल ठाहियो। नाज़रीन, हीउ कीमो तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु मूं हिनखे मिक्स करे वरितो आहे ऐं हाणे हिन मां कोफ्ता, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त कोफ्तनि जो जेको कीमो हुजे उन में थोरी जेको आहे न चर्बी ज़रूरी आहे, न त कोफ्ता तव्हांजा टुटी पवंदा। सिर्फ़ु जेको गोश्त हूंदो उहो टुटी पवंदा, उहे कॾहिं बि सख़्तु बीहंदा कोन। इहे ॾिसो तव्हांजे साम्हूं आहिनि। बसि हिनखे थोरो हथ ते दॿाए, मूं थोरा वॾा ठाहिया आहिनि, तव्हां हिन खां नंढा बि ठाहे सघो था, जेतिरा तव्हांखे पसंदि हुजनि। नाज़रीन, मुंहिंजा कोफ्ता तयारु करे रखिया आहिनि। घी गरम थी वियो आहे, तेल गरम थी वियो आहे। हाणे तव्हांजे साम्हूं फ्राई थींदा बसर, पोइ हिन में विझंदसि मां दही, सोचे कोफ्ता वग़ैरह न ठाहींदा त हिन में इलाही मसाला था पवनि ॿाहिरां जा, या घर में एतिरियूं शयूं मौजूदु आहे त पंहिंजे घर जे हल्किड़ियूं नंढड़ियूं शयुनि मां नंढड़ियूं शयूं ठाहे सघजनि थियूं। हिन लाइ ज़रूरी कोन्हे त असां ॿाहिरां पैकेट घुरायूं। ऐं जेको आहे हुन में जेके आम ॾसियूं शयूं आहियूं त खसखस विझो, डबल रोटीअ जो चूरो विझो, ऐं जेको आहे इलाही सारियूं शयूं मौजूदु, पर हिननि में तव्हांजे साम्हूं ठाहिया का बि शइ मौजूदु न आहे, कुझु बि न। ऐं इंशाल्लाह टुटंदा बि न, सुठे तरीक़े सां तव्हांजे साम्हूं ईंदा। मुंहिंजा बसर बची रहिया आहिनि।
ऐं वरी मां रिपीट थी कयां त तव्हांखे सभु मसाला मां ॿुधाए आई आहियां। सुका धाणा ऐं अछो जीरो भुञी ऐं उहो कुटे रखो ऐं कारा मिर्च कुटियल आहिनि, ॻाढ़ा मिर्च पीसियल आहिनि ऐं थूम अदरक सभु शयूं पंहिंजे घर जूं आहिनि, का बि ॿाहिरां जो कुझु बि न। ऐं हेॾा तेज़ नथा थियनि जीअं ॿाहिरि मसालनि में हेॾियूं तेज़ थियनि जो माण्हू उहे खाई नथो सघे। अच्छा, हाणे हिन में दही विझण जो टाइम अची वियो आहे त हिन जी बाहि थोरी हल्की कयो, न त तव्हांजी दही जेको आहे न फाटी सघे थी। बसर तव्हांजे साम्हूं आहिनि, एतिरा बसि काफ़ी आहिनि, इन खां वधीक ज़रूरी न आहे। बसि ॻाढ़ा थियनि, हल्का ब्राउन। अच्छा, दही जेका आहे मलाईअ वारी वरिती आहे हिन में विझण लाइ भाॼीअ में, इन करे त हुन में क्रीमी ज़ाइक़ो ईंदो आहे ऐं खटी घटि हूंदी आहे। तव्हां सुठे तरीक़े सां मिक्स कयो। ऐं हाणे मां हिन में विझंदसि उहो ई जीरो ऐं सुका धाणा कुटियल जेके अधु मूं कीमे में विधा न, अधु इहे मसालो ठाहिणो आहे हिननि जो। ऐं उहे कारा मिर्च ॻाढ़ा कुटियल मिर्च, पर हे ज़रूरी न आहे मूं विधान, तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि या वधि बि करे सघो था। ऐं जेको आहे सो पीठल बि विझी सघो था। अधु चमिचो हेड मां पहिरीं कोफ्तनि में विझी आई आहियां। चमिचो लूणु, उहो चखी सघिजे थो, घटा वधाए सघिजे थो, वधियल मुश्किल हूंदी आहे घटाइण। अधु चमिचो गरम मसालो, हिन मां पाणी ख़तमु थिए दहीअ जो। हाणे हिन मसालो तक़रीबन तयारु आहे। हिन में बाक़ी थोरो पाणी आहे, हिन में मां विझंदसि थोरी टच जेतिरी, बिल्कुलु कसूरी मेथी, घणी बिल्कुलु न विझिजोसि, सिर्फ़ु थोरी, हिन सां सुठी टेस्ट ईंदी आहे भाॼीअ में। तव्हांजे साम्हूं आहे मुंहिंजो मसालो तयारु। हिन में हाणे विझंदसि मां पंहिंजा कोफ्ता। विझण वक़्तु ज़रूरु हिननि खे वरी थोरो जेको आहे हथु हणिजो, छो त हिननि में फाटण जो ख़तरो बि हूंदो आहे। अगरि भुरी विया त सॼी महिनत ज़ाया हूंदी हली। नाज़रीन, इहे कोफ्ता हिन में विधा आहिनि। कोफ्ता यानी कीमो पंहिंजो पाणी जेको आहे न छॾींदो आहे इलाही, त इन करे हिननि खे चमिचो इस्तेमालु न कजे त बहितरु रहंदो। इन करे हिनखे हीअं तव्हां गॾाए सघो था त जीअं ही जल्दी मिक्स थी वेंदा। जेसिताईं हिननि जो पाणी ख़तमु थिए, पंहिंजो कीमो पाणी लाइ छॾींदो आहे। तव्हांजे साम्हूं आहिनि, हिन साइडुनि में त जीअं थियो आहे, पर विच में न अञा। अच्छा नाज़रीन, कोफ्ता मूं तव्हांजे साम्हूं विधा हुआ ऐं हिननि पंहिंजे पाणीअ में हाणे पची, ॾिसो तव्हांजे साम्हूं बिल्कुलु गोल्डन पिया थियनि। हिन में बिल्कुलु पाणी न आहे, सफ़ा घिय ते अची विया आहिनि। तव्हां चाहियो त अहिड़ा बि खाई सघो था, ईअं जो ईअं कढी, छो त हिन में थोरो तेल आहे, उहो ई काफ़ी आहे खाइण लाइ। ऐं जे तव्हां चाहियो त हिन में पाणी विझी ग्रेवी ठाहियो, पर मां ग्रेवी वारा ठाहींदी आहियां, उहे वधीक पसंदि आहिनि। पाणी विझूं था, पर हाणे हिनखे सिर्फ़ु 10 मिंट, छो त पंहिंजे पाणीअ में ई कोफ्ता तयारु थी विया आहिनि। बसि सिर्फ़ु ईअं 10 मिंट वठंदा, 10 मिंटनि में हाणे ही तयारु थी विया आहिनि। तव्हांजे साम्हूं आहिनि, बिल्कुलु ॾिसो ठीकु ठाक।
मसाला तव्हां ज़रूरु ट्राई कयो, तव्हांखे पसंदि ईंदा। अॼु ॿाहिरनि मसालनि में उलझूं था असां, या वरी कॾहिं चाहियूं था त होटल तां घुराए खाऊं, ऐं कॾहिं कॾहिं दिलि न बि चवंदी आहे त होटल तां न घुरायूं। थोरी महिनत सां पंहिंजे घर में ज़बरदस्त चीज़ूं असां शयूं ठाहे खाई सघूं था। हुन में पाणी विधो आहे, मां पंहिंजे हिसाब जेतिरी हिन में ग्रेवी रखंदसि, शोरबो या रहो, ऐं तव्हां पंहिंजे हिसाब जेतिरी रखिजो। ऐं हा नाज़रीन, इहो ज़रूरी न आहे तव्हां वटि अहिड़ो पैन घर में मौजूदु हुजे या नॉन स्टिक हुजे या हीअ जा हू, त इहो ज़रूरी कोन्हे। असां पंहिंजे आम घरेलू थांवनि में हर शइ तयारु करे सघूं था। नाज़रीन, मुंहिंजा कोफ्ता हाणे तयारु आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। मूं हिन में ग्रेवीअ वारा ठाहिया आहिनि, केतिरनि ई क़िस्मनि जा कोफ्ता ठहंदा आहिनि। उन्हनि में फ्राई कोफ्ता बि ठहंदा आहिनि, थोरे ग्रेवी रहे वारा बि ठहंदा आहिनि। हीअ ॾिसो, हिन जो कलर बि तव्हांजे साम्हूं आहे बिल्कुलु, ऐं हिन जो शोरबो बि ॾिसो। तव्हां चाहियो त अञा घटाए सघो था, पर मूंखे एतिरो खपे। ऐं हिन जो तव्हां तेल बि ॾिसी सघो था, मां घटि इस्तेमालु कंदी आहियां, तव्हां एनर्जी खे वधाए सघो था। ऐं आख़िर में थोरा सा वधाणा ई अथव मिर्च कटियल। ऐं वीडियो बंदि करण खां पोइ या छा मूं हिन में एक्स्ट्रा को बि मसालो ॿियो न विधो आहे, त तव्हां सम्झो त शायदि बंदि करण खां पोइ हिन में कुझु विधो आहे। इहो तव्हांखे तॾहिं थींदो जॾहिं तव्हां ख़ुदि ट्राई कंदव। अगरि तव्हांखे मुंहिंजी रेसिपी पसंदि आई आहे ऐं तव्हांखे वणे त ज़रूरु अॻिते शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। महिरबानी।